अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामो कदे स्टार्ट कयो वेंदो, छा उन जी एपिसोड केडी मिलंदी, छा उन में केड़ा केड़ा पिण अदाकार कम करे रहिया आहिनि, छा उन ड्रामे खे शोहरत मिलंदी या न। त दोस्तों मां तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्च मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको आहे तव्हां दोस्तनि खे भाग वारनि खे मिलंदी आहे। जेकर तव्हां वटि पहिरियों चक्कर आयो आहे त पोइ तव्हां उनखे जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो। त दोस्तों हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पापनगर जेको ड्रामो आहे उहो हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे। उन में सुठा सुठा पिण अदाकार कम करे रहिया आहिनि। उन में ज़ुल्फ़कार बुर्दी वॾेरे जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे ऐं अब्बास गुलोडाणो जेको आहे हीरो जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। उन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं अब्बास गुलोडाणो ऐं मजू सतार लाल ऐं बिलाल खोखर ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि ऐं हारियाणी कम करे रहियो आहे ऐं केतिरा ई कुझु पुराणा अदाकार कुझु नवां अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे पापनगर। हिन जी दोस्तों कहाणी बि सुठी आहे। दोस्तों हिन जी ॿिनि स्पेलनि जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे ऐं टें स्पेल जी शूटिंग तेज़ी सां हली रही आहे जकमाबाद में। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे पापनगर ऐं दोस्तों हिन जी कहाणी बि एतिरी बहितर आहे जीअं तोलाब ड्रामे खां बि वधीक। हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं। दोस्तों पापनगर जेको ड्रामो आहे उहो KTN TV वारनि जो वॾो सोप सीरियल ड्रामो आहे। ही ज़ाहिर ज़िंदगी खां बि ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तोलाब ड्रामे खां बि ऐं तकरार खां बि ज़बरदस्त ड्रामो आहे। अब्बास गुल जा जेके व्यूअर आहे उहे इंतज़ार करे रहिया आहिनि त अब्बास गुलोडाणे जो ड्रामो कॾहिं ईंदो। दोस्तों अब्बास गुलोडाणे जो ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे। ईद खां पोइ ही ड्रामो स्टार्ट कयो वेंदो पापनगर ड्रामो। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। अवां जे साम्हूं हाणे वेझो अचण वारी आहे। दोस्तों हाणे तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। अब्बास गुलोडाणे जो तमामु ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंद। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्याल रखंदा। खुदा हाफ़िज़।